घोटकी ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन ऑपरेशन सब डिवीज़न सेप्को घोटकी 2 जी चूंडनि में चेयरमैन के उहिदे ते कामयाबी हासिल कंदे मज़दूर दोस्त पैनल जो उम्मीदवार ज़ाहिद हमीद कुरैशी जो घर पहुंचण ते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते मुअज़्ज़िज़ शहरियुनि सहाफ़ी बिरादरी दोस्तनि मुख़्तलिफ़ समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। नवनि चूंडियल चेयरमैननि खे गुलनि जा हार पाराया विया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ाहिद हमीद कुरैशी चयो त मज़दूर दोस्त पैनल जे भारी अक्सरियत सां कामयाबी असल में मुलाज़िमनि जे एतमाद मुहबत ऐं भरपूर हिमायत जो नतीजो आहे। हुन चयो त जुड़नि चूंडनि में हासिल कयल कामयाबी कंहिं हिक फ़र्द जी न पर सभिनी मुलाज़िमनि साथियुनि ऐं कारकुननि जी गॾियल महिनत जो नतीजो आहे जी ॾींहुं राति महिनत करे मज़दूर दोस्त पैनल खे कामयाब बणायो। हुन चयो त असां हमेशह मुलाज़िमनि जे हक़नि तहफ़ुज़ ऐं फलाह बहिबूद लाइ आवाज़ उथारींदा रहिया आहियूं। आईंदा बि साॻिए जज़्बे सां पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाईंदा रहंदासीं। मुलाज़िमनि खे दरपेश मसइलनि जे हल बहितर सहूलियतुनि जी फ़रहामी ऐं संदनि हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। हुन वधीक चयो त जुड़नि कारकुननि जो एतमाद असां लाइ वॾी ज़िम्मेवारी आहे जंहिंखे हर हाल में निभाए वेंदो। ज़ाहिद हमीद कुरैशी सभिनी वोटरनि सपोर्टरनि दोस्त अहबाब साथ ॾींदड़ माण्हुनि जा थोरा मन ते चयो त असां सभिनी खे गॾु खणी हलंदासीं ऐं जुड़नि खे वधीक मज़बूत मुनज़्ज़म ऐं फ़ाल बणाए वेंदो त जीअं मुलाज़िमनि जा मसइला तरजीह बुनियादुनि ते हल करे सघिजनि। हुन चयो त मज़दूरनि जे हक़नि ते कंहिं बि क़िस्म जो समझौतो न कयो वेंदो। हर फॉर्म ते मुलाज़िमनि जी भरपूर नुमाइंदगी कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।